शायद इन शहर में माण्हुनि मोहबतूं करण छॾे ॾिनियूं आहिनि, तॾहिं त हिते गुलनि जी खपत घटिजी वई आहे। गुलनि जी ॻाल्हि कई, हार 100,000 मिलिया। गुलनि जी ॻाल्हि कई, हार 100,000 मिलिया। तोखां इनाम ही कहिड़ा, ओ मूंखे यार मिलिया। गुलनि जी ॻाल्हि कई, हार 100,000 मिलिया। गुलनि जी ॻाल्हि कई, हार 100,000 मिलिया। साहब गुल वठंदव? हाँ गुल त वठां, पर हिकिड़ो गुल घणे जो आहे? साहब महांगो ना, 60 रुपए जो आहे। 60 रुपया? साहब हर शइ महांगी थी वई आहे, तंहिं करे गुल बि महांगा थी विया आहिनि, असांखे बि महांगा था मिलनि। चङो पोइ तूं हीअं कर जो हे वारा 2 गुल मूंखे ॾे ऐं मां तोखे हिननि जो 100 रुपए ॾींदोमांइ। 100 रुपए? ठीकु आहे साहब। ठीकु आहे। हे वठो साहब, सफ़ा ताज़ा गुल अथव। हाँ साहब गुल तव्हां पंहिंजी महबूबा जे लाइ वरिता आहिनि? इहो तोखे छो ॿुधायां, तूं पंहिंजी रोज़ी कर, ठीकु आहे? सही त चए थो, हिन में मुंहिंजो कहिड़ो कमु? ध्यान सां घुमो, मां न संभालिया हुआ त डगुड भॼी पवनि। ख़बर पई हूंदव न त मां हिते पंहिंजी प्रैक्टिस शुरू करण वारो आहियां, इन करे ॼाणी बुझी टकरायो अथव। मां ग़रीबनि जो इलाज मुफ़्त कंदुसि, पर तो जहिड़ियुनि हटिन घटिन जो न। इहा कहिड़ी बदतमीज़ी आहे? छा चयो? मां बदतमीज़ आहियां? तव्हां बदतमीज़ ई न, अहमद बि आहियो। तमीज़ त अथव कान ऐं पंहिंजो पाण खे डॉक्टर था सॾायो। मां तोखे डॉक्टर नथो लॻां, मां तोखे चूहा मार दवा खपाइण वारो थो लॻां। डॉक्टर्स अहिड़ा हूंदा आहिनि? छो डॉक्टरनि जे मथे ते सिंग हूंदा आहिनि छा? हटो, रस्तो ॾियो, मूंखे मथे वञणो आहे। साहब टैक्सी वारो किरायो पियो थो घुरे ऐं ईअं सूटकेस बि खणणो कोन थो ॾिए। यार ॾियूंसि था, तकड़ छाजी आहे? साहब चवे थो त हुनखे ॿी सवारी खणणी आहे। हा ज़ाहिर आहे, उन वीचारे जो शाम खां वठी सुबुह ताईं इहो ई धंधो आहे। हिन मोहतरमा विच में अची मुंहिंजो वक़्तु ई ज़ाया करे छॾियो, न त मां टैक्सी वारे खे किरायो ॾियण ई त अचां पियो। ऐं हा मोहतरमा, ही गुल मूंखां बेज़ार थियण जो इनाम सम्झी क़बूल कंदा। वठो वठो। चीबी भी आखिर ही कहिड़ो चक्कर आहे? कहिड़ा ही बदतमीज़ शख्स? तव्हीं नथियूं सुञाणोसि? तव्हांजो को वेझो माइटु आहे, महीनो अॻु में बि हिते रही वियो। कॾहिं आयो? 2-3 ॾींहं हिते तरसियो बि हुयो। कॾहिं जी ॻाल्हि तो करी? मूं त हिनखे पहिरीं न ॾिठो।
हा यादि अची वियो तन ॾींहंनि में तव्हां हैदराबाद वियल हुयूं। ऐं हिनखे मुंहिंजे घर वारो कमरो कंहिंजे मशवरे सां ॾिनो वियो आहे? मूंखे ख़बर न आहे बीबी, हू पाण पियो चवे। पाण चवे पियो? छा पियो चए? इहो ई त हू अख्तर साहब जे भर वारे कमरे में रहंदो। ठीकु आहे, हू रहे अदा अख्तर जे भर वारे कमरे में। हेठि वारो कमरो जेको ख़ाली आहे मुंहिंजो सामान हुते शिफ्ट कर। ठीकु आहे बीबी। घर में कोई कोन्हे छा? न, ममा बि कोन्हे? बेगम साहिबा ऐं सबा बीबी पाड़े में मीलाद ते वयूं आहिनि। ठीकु आहे, तूं वञ। कुझु कोन कयो आहे तव्हां, रुगो जॾहिं खां आया आहियो बदतमीज़ीअ जो मुज़ाहिरो था कंदा रहो। केरु चवंदो त तव्हां FCPS डॉक्टर आहियो? तव्हांजो छा ख़्यालु आहे? मां एतिरा साल परॾेह में प्लम्बरी कंदो रहियो आहियां। छा आहे? आपी अॼु वरी किथे कावड़ियल आहियो? हू फ्लर्ट। अच्छा हुनखे छॾियो, मां तव्हांजे लाइ हिकिड़ो सरप्राइज़ खणी आई आहियां। रिज़वाना तूं असांजो घर कीअं ॻोल्हे वरितो? आपी असां मिलाता घर आयासीं पए त रिज़वाना मूंखे रस्ते में नज़र आई। मूं सोचियो छो न हिनखे मां घर वठी अचां। ठीकु आहे आपी, तव्हां ॿई वेही ॻाल्हियूं कयो, मां तव्हां ॿिन्ही जे लाइ चांहि थी ठाहे अचां। रिज़वाना ॾाढो सुठो थियो जो तूं अची वई आहीं। मां ॾाढी बेज़ार थियल हुयमि। ज़िंदगी खे प्यार सां ॾिसंदी कर त हर शइ सुठी लॻंदी। तूं बि ममा ई सबा वांगुरु नसीहतूं ॾियणु शुरू कयूं। तूं मूंखे कंहिं ॾींहुं चयो हो त तूं मूंखे पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ॿुधाईंदीअ। छा तोखे को कहिड़ो सदमो मिलियल आहे? ॾुख इहो आहे त मूंखां हर कोई गुल वठे थो, पर अॼु ताईं के मूंखे गुल नाहे ॾिनो। तूं खिली छो थी? तुंहिंजे न फ़लसफ़े ते खिली रही आहियां। माठ करे गुल खपाए रोज़ी करे, मोहब्बत वग़ैरह ते सोचे पंहिंजो पाण खे उदास न कर। अरे यार, इहा जेका मोहब्बत अथई न, इहो वंधकईअ जो मुश्किलो अथई। हिकु वक़्तु आहे मानी खाइण जो। छो तव्हां हिन वक़्तु छो पिया खाओ? मूं त मंझंदि मानी न खाधी, हिन जे करे। हाणे ॿुधायो, तव्हीं कहिड़ी ख़ुशीअ में हिन वक़्तु मानी पियूं खाओ? कंहिं शरीफ़ माण्हू जे सवाल जो जवाब त ॾियणु घुरिजे। शरीफ़ माण्हू? छो तव्हांखे मां शिकिल मां बदमाश तो लॻां छा? इन ॻाल्हि जो फ़ैसिलो तव्हां पाण ई कयो। आख़िर मूं कयो छा आहे? इहो बि मूंखे ॿुधाइणो पवंदो? तो कुझु कयो आहे त मूंखे ॿुधायो न। कुझु कोन कयो आहे तव्हां।
रुगो जॾहिं खां आया आहियो बदतमीज़ीअ जो मुज़ाहिरो था कंदा रहो। केरु चवंदो त तव्हां FCPS डॉक्टर आहियो। तव्हांजो छा ख़्यालु आहे? मां एतिरा साल परॾेह में प्लम्बरी कंदो रहियो आहियां। इहा त तव्हांखे ख़बर हूंदी। ॾिसो मोहतरमा, मां संजीदा क़िस्म जो माण्हू आहियां। मूंखे अहिड़े क़िस्म जी बदतमीज़ी ऐं बेतकल्लुफ़ी बिल्कुलु पसंदि कोन्हे। ऐं हा, मूंखे ईअं न ॾिसो, मूंखे नज़र लॻी वेंदी। आख़िर तव्हांखे FCPS जी डिग्री ॾिनी के बेवकूफ़ आहे? बस इन डिग्री जे बारे में न ॻाल्हायो तव्हां वटि इलाज कराइण ईंदो केरु? तव्हीं ईंदव, ॿियो केरु ईंदो? ख़ुदा न करे। चङो, लॻायूं शर्त। मां फज़ूल क़िस्म जी शर्तूं न लॻाईंदी। जॾहिं बीमार थींदव न, पाण ई मूं वटि ईंदव, ख़ुशामद कंदव। छो शहर जा ॿिया डॉक्टर्स मरी विया आहिनि छा? ज़बान मां कॾहिं का चङी ॻाल्हि बि त कंदी कर। पंहिंजे बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? पंहिंजे बारे में हिन वक़्त ताईं का बि चङी ॻाल्हि कोन कई अथव। तव्हीं बि त हर ॻाल्हि जो ठह पिया जवाबु ॾींदी थियूं रहो। चुप करे वेहणो अचे थो तव्हांखे? हा, तव्हांजी बकवास ॿुधंदी रहां ऐं ख़ामोश रहां। ठीकु आहे, अकेलियूं ॻाल्हाईंदी रहो। मां नथो खावां, मां वञां थो। वञो वञो त मां बि सुख जो साह खणां। चङो ॿुध, मां कमरे में थो वञां। बशीर खे चइजांइ चांहि मुंहिंजे कमरे में खणी। मूंखे पंहिंजे कमरे जो समूरो सामान हेठि वारे कमरे में शिफ्ट कराइणो आहे। तव्हीं हेठि शिफ्ट छो थियूं थियो? मुंहिंजी मर्ज़ी आहे। उहे बि को सबब त हूंदो। बशीर, छा ॻाल्हि आहे? बशीर खे त मां कम सां मोकिले छॾियो आहे। कोई कमु अथव त मूंखे ॿुधायो। मूंखे तव्हां में न बशीर में कमु आहे। बशीर नाहे त खणी मूंखे ई ख़िदमत जो मौक़ो ॾियो। तव्हां कंदा उहो कमु? हा, छो न। चङो पोइ ॿुधो, मूंखे पंहिंजे कमरे जो समूरो सामान हेठि वारे कमरे में शिफ्ट कराइणो आहे। तव्हीं हेठि शिफ्ट छो थियूं थियो? मुंहिंजी मर्ज़ी आहे। उहे बि को सबब त हूंदो। मां हाणे हिन कमरे में रहणु मुनासिब नथी सम्झां। पंहिंजे भर में मुंहिंजी मौजूदगी तव्हांखे ख़राब थी लॻे। मूं ईअं त नाहे चयो। पर इन जो साफ़ साफ़ मतिलब त इहो ई आहे न। तव्हांखे जेको वणे मतिलब कढो। माना तव्हांखे
का भी परवाह ना आहे। महिरबानी करे तव्हां पंहिंजो कमरो बिल्कुलु न छॾियो। मां ई कंहिं होटल में हली वेंदुसि। मां घर वारनि जो इंतज़ारु पियो कयां। मां आंटी खे साफ़ साफ़ ॿुधाए छॾींदुसि त मुंहिंजी मौजूदगी तव्हांखे नागवार थी लॻे, इन करे मां हा हा अॻे हिन घर वारनि जी नज़र में मां ॾाढी भली आहियां। बाक़ी जेकी रही सही कसर आहे तूं पूरी करे वठजां। मां गेस्ट रूम में हलियो वेंदुसि। पुट तकलीफ़ खां कमु वठण जी काई ज़रूरत कान्हे। न आंटी, मां तकलीफ़ खां कमु न पियो वठां। पुट तूं जंहिं कमरे में रहणु चाहीं न ख़ुशी सां रही सघीं थो। हीउ तुंहिंजो पंहिंजो ई घरु आहे। मामा जेकॾहिं तव्हांजी इजाज़त हुजे त मां पंहिंजो सामान हेठि गेस्ट रूम में शिफ्ट करायां। छो कहिड़ी ज़रूरत आहे? अम्मी आप ही ठीक थी चवे। अदा अख्तर ऐं आमिर पाण में देर ताईं कचहरियूं कंदा आहिनि। आप ही डिस्टर्ब त थींदी न। अख्तर ऐं आमिर जो कमरो अलॻि आहे ऐं सेरिश जो जुदा आहे, त पोइ हुन में डिस्टर्ब थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? अम्मी तव्हां अख्तर ऐं अदा आमिर जी फितरत खां वाक़िफ़ आहियो। हू खिले ऐं मज़ाक जे सिवा किथे रही सघंदा आहिनि? तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी सघां? आमिर डॉक्टर आहे। पुट हुन जी मसरूफ़ ज़िंदगी में खिल भोग मज़ाक करण जहिड़ी जाइ किथे आहे? आंटी ॿियनि खे दरबदर थियण जी ज़रूरत न आहे। मां गेस्ट रूम में हलियो वेंदुसि। पुट तकलीफ़ खां कमु वठण जी काई ज़रूरत कान्हे। न आंटी, मां तकलीफ़ खां कमु न पियो वठां। पुट तूं जंहिं कमरे में रहणु चाहीं न ख़ुशी सां रही सघीं थो। हीउ तुंहिंजो पंहिंजो ई घरु आहे। मां गेस्ट रूम में रहणु पसंदि कंदुसि। पुट हाणे वधीक जेका तुंहिंजी मर्ज़ी। अम्मी सैरिश त थोड़ी थोड़ी ॻाल्हि खे मसलो बणाए छॾींदी आहे। हा मां त आहियां ई मुसीबत जी जड़, है न? अरे बाबा, तव्हां हेतिरी नंढड़ी ॻाल्हि खे हेॾो वॾो मसलो छो था बणायो? मां गेस्ट रूम में आराम सां रही वेंदुसि। ठीक है, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। अॼु त तव्हांजी ख़ुशीअ जो को अंत ई कोन्हे। हाणे त ख़ुशि थी न मूंखे पंहिंजे घर मां भॼाए। तव्हांजी ॻाल्हियुनि जो को मुंड या पछाड़ी बि थींदी आहे? चवण छा था चाहियो तव्हां? मूंखे पंहिंजे घर मां भॼाए छॾियई न। आख़िर मां पंहिंजे घर में रही अव्हांजे छा बिगाड़ियां? तव्हां पंहिंजी बेकार ॻाल्हियुनि सां हमेशह मूंखे तंग कंदा रहो। हा साईं, मूंखे ॿियो को कम ई कोन्हे जो मां तव्हां सां मथो हणंदो वठां। चङो, हाणे तव्हां हितां वञी सघो था। ठीकु आहे, हिन टाइम त मां हितां वञा थो, पर इहो सम्झी छॾिजांइ। त छा सम्झी छॾियां? इहो ई त मां तव्हांजी जिंद सुथरी न छॾींदुसि। मूंखे त शक आहे किथे तूं को बदरू न हुजे। माना काल्ह बि साॻियो वक़्तु, साॻी जॻह, ऐं हाणे बि। कॾहिं का ढंग जी ॻाल्हि न कजो। ॿिए ढंगनि जे साम्हूं ढंग जी ॻाल्हि करण जो कहिड़ो फ़ाइदो? अजब तरीक़ो हो जी दिल नवाज़ी जो खंजर हथन में झले मुंह सां गम गुसार
जौहर